नाज़रीन ख़बरुनि जो सिलसिलो जारी आहे। मां खिपरो ख़बरदार खिपरो में इस्लाम जी सरबुलंदी हक़ ऐं सच जी बका ऐं सलामत लाइ नवासाए रसूल अकरम हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम करबला जहिड़े बेगुनाही देश में बेजुर्म बेख़ता शहीद करबला मौला इमाम हुसैन अलैहिस्सलाम संदसि समूरी आल ऐं साथियुनि समेत 72 शहीदनि जे ॾिनल अज़ीम व शान क़ुर्बानी खे लुड़कनि ऐं सुरगनि सां भेटा पेश करण जो सिलसिलो जारी आहे। इन हवाले सां खिपरो जे पंतनी इमाम बारगाह ते ज़ेर निगरानी दोस्त मोहम्मद हिंगोर जो नज़र मोहम्मद हिंगोर जो नूर मोहम्मद हुसैनी बाबर खोखर ऐं ॿियनि जी अॻवानी में मजलिस अज़ा मुनक़द कई वई। मजलिस अज़ा खे अलामा डॉक्टर गुलज़ार अहमद जाफ़री ख़िताब कंदे चयो त इमाम हुसैन वक़्त जे यज़ीद हुक्मराननि जी हज़ारनि माण्हुनि जे टोले सां पंहिंजे 72 साथियुनि सां गॾिजी जंग करे असांखे उहो पैगाम ॾिनो आहे त जेकॾहिं थोरा हुजो त कंहिं बि ज़ुल्म या जबर वक़्त जे बादशाह जो मज़लूम माण्हुनि मथां ज़ुल्म ॾिसी ख़ामोश थी न वियो पर संदसि ख़िलाफ़ पंहिंजे हक़ जो आवाज़ बुलंद करियो। करबला जे मैदान में इमाम हुसैन अलैहिस्सलाम पंहिंजे साथियुनि समेत शहादत हासिल करे पंहिंजे नाले सां गॾु रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दीन इस्लाम खे हमेशह लाइ ज़िंदा ऐं रोशन करे वियो ऐं वक़्त जो ज़ालिम हुक्मरान यज़ीद हाराए वियो। हिननि चयो त करबला जे मैदान में इमामनि जे ॾिनल क़ुर्बानीनि असां हक़ ऐं बातिल विच में फ़र्क़ु सेखारण सां गॾु उहो पिणु सेखारे थो त कंहिं बि ज़ुल्म ऐं जाबिर जी बैयत न करियो। मुहर्रमुल हराम जे हवाले सां पुलिस पारां सिक्योरिटी जा इंतज़ाम इंतहाई सख़्त कया विया। इन्नल हुसैन मिसबाउल हुदा व सफ़ीनतुन निजात। बेशक हुसैन हिदायत जो चराग निजात जी कश्ती आहे। कायनात जे अमीरुल मोमिनीन अली इब्न अबी तालिब जे उन फ़र्ज़ंद इमाम हुसैन अलैहिस्सलाम जी अॼु शहादत जेका आहे अशरा मुहर्रमुल हराम असां उन मुकमल तौर सां उन प्रोग्राम खे जारी व सारी रखूं पिया। कायनात में इहो पैगाम पहुचाइणु चाहियूं था त हुसैन जो आवाज़ु अॼु ताईं बुलंद आहे ऐं मौला हुसैन जी जेका क़ुर्बानी आहे उहो दुनिया जे लाइ हिकिड़ो सबक़ु आहे, दुनिया जे लाइ हिकिड़ो पैगाम आहे त रसूल ख़ुदा ऐं ख़ुदा जो जेको प्रोग्राम बचाइण वारी शख़्सियत आहे उहा इमाम हुसैन अलैहिस्सलाम आहे। इमाम हुसैन अलैहिस्सलाम इहो फरमाए थो जेसीं ताईं मुंहिंजे नाना जी आज़ान तव्हां ॿुधंदा रहो त उन आज़ान जो सबूत इहो आहे त ख़ुदा जो नालो हुसैन जे करे ज़िंदा आहे। इंशाअल्लाह इहे प्रोग्राम ता क़यामत शाद आबाद रहंदा। असगर स्काउट असांजी जॻह ड्यूटी सर अंजाम ॾेई रहिया ऐं मजलिसनि जा प्रोग्राम हलंदा रहंदा ऐं इंशाअल्लाह हलंदा रहंदा। अलम पाक जूं तयारियूं थी चुकियूं आहिनि। मौला हुसैन अलैहिस्सलाम जा शहादत जा ॾियारा हली रहिया आहिनि। इंशाअल्लाह इहो जज्बो असांजो कायम व दायम रहंदो। आज अयाम आशूरा का चौथा दिन है, 5वीं की रात है और मजलिस अज़ा मुख्तसर जगहों पे होता रहता है और मरकज़ में आज चौथी मजलिस है और अभी इंशाल्लाह 6 तारीख को मौला का काफ़िला निकलेगा। 6 तारीख को काफ़िला निकलेगा और झूले निकलेंगे और ताज़िया निकलेंगे। 6 तारीख को सवारियाँ निकलेंगे मौला के जुलजना और काफ़िला बरामद होगा और बाबुल हवाज इमाम बारगाह पे मजलिस होगा और काफ़िला रवा दवा होगा और हसनैन मुश्तबा इमाम बारगाह पे मजलिस अज़ा होगा। वहाँ से काफ़िला रवा दवा होगा और ये ज़िक्र फ़िक्र मौला का आयाम चल रहे हैं। हम आज़ादारी के सिलसिले में चलते हैं और आज़ादारी करते रहेंगे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।